फैज़ान इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फैज़ान इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह। दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो फैज़ान इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह पढ़ी या ॿुधी वठे उनके बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जी सीरत के मुताबिक ज़िंदगी गुज़ारण की तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उनके वालिदैन समेत बेहिसाब जन्नतुल फ़िरदौस में दाखिला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं माण्हुनि में सभिनी खां वधीक मुंहिंजे वेझो उहो शख़्स हूंदो जेको सभिनी खां वधीक मूं ते दुरूद शरीफ पढ़ंदो हूंदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम। मिस्र खां मक्के 27 कदम में हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जा एक ख़ास ख़ादिम हज़रत मोहम्मद बिन अली हब्बाक रहमतुल्लाह अलैह बयान कनि था। मिस्र में एक भेरो क़ैलूला जे वक़्त मंझंदि जो सुम्हण के क़ैलूला चइबो आहे। इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह मूंखे फ़रमायो, जेकॾहिं मुंहिंजे विसाल खां अॻु में तूं मुंहिंजो राज़ ज़ाहिर न करीं त अॼु असर जी नमाज़ मके शरीफ़ में पढ़ण जो इरादो आहे। मूं अर्ज़ कयो, सही आहे, यानी मां राज़ ज़ाहिर न कंदुसि। पाण रहमतुल्लाह अलैह मुंहिंजो हथु पकड़े फ़रमायो, अखियूं बंदि कयो। मूं अखियूं बंदि कयूं त संदन मुंहिंजो हथु पकड़े करे तक़रीबन 27 कदम हलिया। पोइ फ़रमायाऊं, हाणे अखियूं खोलियो। मूं अखियूं खोलियूं त असां मके शरीफ़ में जन्नत मुअल्ला जे दरवाज़े ते हुआसीं। असां उते हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा, हज़रत फ़ुज़ैल बिन इयाज़ ऐं हज़रत इमाम सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाहि अलैहिमा जे मुबारक मज़ारनि जी ज़ियारत कई। पोइ हरम पाक में दाख़िल थियासीं, तवाफ़ कयो, ज़मज़म शरीफ़ पीतो ऐं मक़ाम इब्राहिम जे पोयां वेही रहियासूं एसि ताईं जो असां असर जी नमाज़ पढ़ी। पोइ पाण रहमतुल्लाह अलैह मूंखे फ़रमायो, हैरान न थियो, असांजे लाइ ज़मीन सोढ़ी कई वई आहे। पोइ फ़रमायाऊं, जेकॾहिं चाहियो त मूं सां गॾु वापसि हलो, न त हाजियुनि सां गॾिजी अचिजो। मूं अर्ज़ु कयो, हुज़ूर, मां अव्हां सां ई गॾु हलंदुसि। पोइ असां जन्नत मुअल्ला जे दरवाज़े ताईं आयासूं। पाण रहमतुल्लाह अलैह मूंखे फ़रमायाऊं, अखियूं बंदि कयो। मूं पंहिंजूं अखियूं बंदि कयूं त हू मूंखे 7 कदम वठी तेज़ हलिया। पोइ फ़रमायाऊं, हाणे अखियूं खोलियो। मूं अखियूं खोलियूं त असां मिस्र में वापसि अची चुका हुआसीं। अल कवाकिब साइरा मुलख़सन शदरातुल ज़हब 77/10। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। विलादत बासआदत। दुनिया में सभ खां वधीक इस्लामी किताब लिखण वारनि आलिमनि सगोरनि मां 9 सदीअ जा मुजद्दिद हाफ़िज़ुल हदीस शेखुल इस्लाम हज़रत अल्लामा इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह बि आहिनि, जिन दुनिया में सभ खां वधीक इस्लामी किताब लिखिया। पाण रहमतुल्लाह अलैह 849 हिजरीअ में नमाज़ मग़रिब खां पोइ मिस्र जे गादीअ वारे शहर क़ाहिरा में पैदा थिया। इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह खे इब्नुल कुतुब यानी किताबनि जो पुटु बि सॾियो वेंदो आहे। इन जो वाक़ियो निहायत दिलचस्प आहे। उहो ईअं आहे त संदन वालिद मोहतरमा हमल पेट सां हुई त हिकु ॾींहुं संदन वालिद साहिब संदन माउ खे पंहिंजी लाइब्रेरी मां को किताब खणी अचण लाइ चयो। जॾहिं हूअ किताब खणण लाइ वई त उन ई जाइ ते खेनि विलादत जो सूर शुरू थी वियो ऐं इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जी विलादत किताबनि जे विच में थी वई। तारुफ़ ऐं लक़ब। संदन नालो अब्दुर्रहमान ऐं मशहूर लक़ब जलालुद्दीन आहे, जेको वालिद मोहतरम जे तरफ़ां अता थियो हो। पाण रहमतुल्लाह अलैह पंहिंजे नाले खां वधीक लक़ब सां मशहूर आहिनि। संदन कुनियत अबुल फज़ल आहे। हिकु भेरे इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शेख क़ाज़ी उल क़ुज़ा अज़ुद्दीन अहमद बिन इब्राहिम किनानी हम्बली रहमतुल्लाह अलैह जे ख़िदमत में हाज़िर थिया त शेख साहिब पुछियो, अव्हां जी कुनियत छा आहे? पाण रहमतुल्लाह अलैह अर्ज़ु कयो, मुंहिंजी का कुनियत नाहे। उन ते शेख फ़रमायो, तव्हां जी कुनियत अबुल फज़ल आहे ऐं पंहिंजे हथ सां लिखी करे कुनियत अता फ़रमाई
छॾी। किरोड़े शाफ़ियुनि जे इमाम मुहम्मद बिन इदरीस शाफ़ई रहमतुल्लाह अलैहि जी मुक़ल्लिद हुजण जे करे खेसि शाफ़ई चयो वेंदो आहे। ख़ानदानी शहर ऐं वालिदैन जो तारुफ़। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि जा अब्बा ॾाॾा उसयूत नाले शहर में रहंदा हुआ, उन्हीअ करे खेसि सुयूती या उसयूती सॾियो वेंदो आहे। पाण रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे हिन शहर जे तारीख़ ते अल मज़बूत फिल अख़बार सुयूत नाले हिकु किताब बि लिखियो आहे। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि जा ॾाॾा बि तमामु वॾा वलीउल्लाह हुआ। संदन मज़ार मिस्र जे शहर उसयूत में आहे। माण्हू उते हाज़िरी ॾींदा ऐं बरकतूं हासिल कंदा आहिनि। संदन अब्बा ॾाॾा शहर जी इज़तदार माण्हुनि मां हुआ। कुझु वापारी वॾा मालदार हुआ। उन्हनि उसयूत में हिकु मदरसो ठाराए उन लाइ केतिरियूं ई ज़मीनूं वक़्फ़ कयूं, पर इल्म दीन जी वॾी ख़िदमत संदन वालिद मोहतरम जे हिस्से में आई। वालिद मोहतरम जी शानो शौकत। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि जा वालिद मोहतरम रोज़ानो क़ुरान पाक जी तिलावत कंदा हुआ, एतिरे ताईं जो हर जुमए ते क़ुरान शरीफ़ जो ख़त्म कंदा हुआ। संदन शेखोनिया मदरसे में फ़िक़्ह जा उस्ताद हुआ। जामे इब्न तोलून में ख़तीब ऐं अब्बासी ख़लीफ़े जे मस्जिद जा इमाम हुआ। हू संदन वॾो अदब ऐं एतिराम कंदो हो। हिकु भेरे बादशाही ख़लीफ़े जे ज़रिए खाइंस मिस्र जो मुफ़्ती थियण जी दरख़्वास्त कई त पाण रहमतुल्लाह अलैहि इन खां माज़रत करे छॾी। जॾहिं हज़रत अल्लामा इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि 5 सालनि जा हुआ त संदन वालिद मोहतरम जो 5 सफ़र 855 हिजरी ते सूमर जी राति इशा जे आज़ान जो वक़्तु इंतक़ाल थियो। वालिद मोहतरम कुझु ॾींहं ज़ातुल जंब जंहिंखे उर्दू में नमूनिया सॾियो वेंदो आहे, हदीस शरीफ़ में आहे ज़ातुल जंब जी बीमारी में फ़ौत थियण वारो शहीद आहे। मजमू ज़वाइद 55/3 हदीस 3880 जी बीमारी में मुब्तला रहिया ऐं उन बीमारी में ई खेनि शहादत मिली। इंतकाल खां पोइ वालिद मोहतरम हज़रत सैयदना अबू बकर कमालुद्दीन रहमतुल्लाह अलैहि के ख्वाब में ॾिसण वारे पुछियो, अल्लाह पाक दुनिया में अव्हां ते तंगी इन करे कई त आख़िरत में अव्हां ते वुसअत फरमाए। वालिद मोहतरम फरमायो, ईअं ई थियो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी मग़फ़िरत थिए। आमीन बिजाए ख़ातम नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वालिदैन जी नेकी जो औलाद ते असर। जीअं वालिदैन जी नेक सूरत हुजण जो औलाद में असर ज़ाहिर थींदो आहे, ईअं ई वालिदैन जी नेक सीरत यानी नेक हुजण जो असर बि औलाद ते ज़रूरु पवंदो आहे। जेकॾहिं वालिदैन नेक परहेज़गार बाअमल आलिम ऐं इस्लाम जा मुफ़्ती हुजनि त सआदतमंद औलाद बि उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदो ऐं दीन इस्लाम जी ख़िदमत कंदो आहे। इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैहि जी सीरत मां बि इहो ई सबक़ मिले थो। संदन वालिद मोहतरम जे वाक़िअनि में इन्हनि माण्हुनि जे लाइ बि दर्स आहे जेके पंहिंजी औलाद खे राह रास्त ते हलंदे ॾिसणु चाहिनि था। जेकॾहिं उहे पाण नेक नमाज़ी ऐं सुन्नतुनि जा पेकर बणिजनि ऐं पंहिंजी औलाद खे क़ुरान ऐं सुन्नत जी तालीम ॾियारीनि, पंहिंजी औलाद खे हाफ़िज़ क़ुरान ऐं आलिम दीन बणाइनि, त पोइ ॾिसो अल्लाह पाक जी रहमत सां कीअं औलाद पोढ़ाइप जो सहारो ऐं दुनिया में वञण खां बाद इज़्ज़त जो सबबु बणिजे थो। इंशा अल्लाह। मजज़ू बुज़ुर्ग जी दुआ। पंहिंजी औलाद के बुज़ुर्गनि जी बरकतुनि ऐं उन्हनि जे मज़ारुनि जो फैज़ बाबति ॿुधायो, बल्कि वक़्त ब वक़्त उन्हनि जी बारगाहुनि में वठी वञो, छाकाणि त जेकॾहिं अल्लाह वारनि जी निगाह करम थी वई ऐं उन्हनि जूं दुआऊं मिली वयूं त औलाद जी ज़िंदगी संवरिजी वेंदी। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, मुंहिंजा वालिद मोहतरम मूंखे नंढपण खां आलिमनि ऐं मशाइख़नि रहमतुल्लाहि अलैहिम जी बारगाहुनि में वठी वेंदा हुआ। 3 सालनि जी उम्र में इमाम इब्न हजर रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत में वठी विया। पोइ हिकु ॿिए वलीउल्लाह हज़रत शेख मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत में वठी विया, जिन मुंहिंजे लाइ बरकत जी दुआ कई। इब्तिदाई हालतूं ऐं तालीम ऐं तरबियत। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि जे वालिद मोहतरम पंहिंजे वफ़ात खां पहिरियां कई माण्हुनि खे पंहिंजे पुट जी परवरिश वग़ैरह जे लाइ वसियतूं कयूं हुयूं। पोइ बाद में शेख कमालुद्दीन बिन हम्माम हनफ़ी रहमतुल्लाह अलैहि मदरसा शेखोनिया मां पाण रहमतुल्लाह अलैहि लाइ वज़ीफ़ो पघार जारी करायो ऐं पंहिंजी निगरानीअ में संदन तालीम ऐं तरबियत ते ख़ासि ध्यानु ॾिनो। पाण रहमतुल्लाह अलैहि इल्म हदीस पंहिंजे दौर जे वॾनि मुहद्दिसनि खां पढ़ियो।
इल्मी सफ़र ऐं कमालात। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जो हाफ़िज़ो तमामु घणो मज़बूत हो। संदन उम्र अञा 8 साल मुकमल न थी हुई त क़ुरान पाक हिफ़्ज़ करे वरितो। पोइ नंढड़ी उम्र में ई अरबीअ जा वॾा वॾा किताब जहिड़ोकि उम्दतुल अहकाम, अल मिनाजुल लिल नववी, अल्फ़ियत इब्न मालिक ऐं मिनहाजुल बैदावी ज़बानी यादि करे वरिता। संदन हज़रत अल्लामा शेख शहाबुद्दीन शारमसाही रहमतुल्लाह अलैह खां विरासत जो इल्म हासिल कयो। पाण रहमतुल्लाह अलैह इल्म ऐं फ़ुनून ऐं फ़िक़्ह में एतिरी महारत हासिल कई जो 27 सालनि जी उम्र में ई खेनि तदरीस ऐं फ़तवा ॾियण जी इजाज़त मिली वई। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह इल्म दीन हासिल करण लाइ मुल्क शाम, हिजाज़ मुक़द्दस, अरब शरीफ़, यमन, हिंद ऐं मग़रिबी मुल्कनि जो सफ़र कयो। पाण रहमतुल्लाह अलैह शेख जलालुद्दीन मुहल्ली रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में 1 साल ताईं हफ़्ते में 2 भेरा हाज़िरी ॾींदा रहिया ऐं संदन वफ़ात खां पोइ उन्हनि जी तफ़सीर जेका नामुकमल हुई उनखे मुकमल कयो, जेका तफ़सीर जलालैन जे नाले सां मशहूर थी। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। उस्ताद जो एतमाद। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिकु भेरे मूं पंहिंजे उस्ताद साहिब खां हिकु रिवायत जे हवाले जे बारे में अर्ज़ु कयो। उस्ताद साहिब मुंहिंजे पंहिंजे किताब में जंहिं किताब जो ना हवालो ॾिनो हो उहा रिवायत उन किताब में न हुई बल्कि ॿी किताब में मौजूदु हुई। मूं जीअं ई उस्ताद साहिब खे उन जे मुतालिक़ अर्ज़ु कयो, उस्ताद साहिब किताब खे ॾिसण बिना सिर्फ़ु मुंहिंजे चवण ते पंहिंजे किताब में उन ई जॻह ते हाशियो लॻाए छॾियो, जंहिंसां मुंहिंजी दिलि में पंहिंजे उस्ताद जी इज़त अञा बि वधी वई। मूं पंहिंजो पाण खे घटि सम्झंदे अर्ज़ु कयो, अवां तहक़ीक़ लाइ थोरो इंतज़ारु करे बि सघो पिया। हिन वाक़िए में जिते उस्ताद जी आजिज़ी ऐं इंकिसारी जो इज़हार थिए थो, उते ई ज़हीन शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं दिलजोई करण जो सबक़ बि मिले थो। उस्ताद साहिब जे इन अमल सां शागिर्द जे दिलि में संदन मक़ाम ऐं मर्तबो वधीक वधी वियो। पर पिणु हीअ ॻाल्हि बि क़ाबिल ग़ौर आहे त उस्ताद थियण खां पोइ बि पंहिंजी इस्लाह जो दरवाज़ो बंदि न करणु घुरिजे। जेकॾहिं सही ॻाल्हि शागिर्द बि ॿुधाए त उनखे क़बूल करण में शर्माइण न घुरिजे। आजिज़ी करण सां इज़त घटि बि नाहे बल्कि वधंदी आहे। जीअं हिन वाक़े में इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पाण इरशाद फरमायो त उस्ताद साहिब जे इन अमल सां मुंहिंजी दिलि में पंहिंजे उस्ताद साहिब जी इज़त अञा बि वधी वई। मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे कि दाना खाक में मिलके गुले गुलजार होता है। बैअत ऐं इरादत। सहीहुल अक़ीदा जामे शराइत पीर जो मुरीद थियणु सदियुनि खां मुसलमाननि जो तरीक़ो रहियो आहे, छो त रूहानी बरकतूं औलिया इकराम रहमतुल्लाहि अलैहिम जे फैज़ान सां हासिल थींदियूं आहिनि। अॼु खां तक़रीबन 550 साल पहिरियां जे बुज़ुर्ग हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह बि शाज़िलिया सिलसिले में मुहम्मद बिन उमर शाज़िली रहमतुल्लाह अलैह खां बैअत कई। तक़वा ऐं परहेज़गारी। पाण रहमतुल्लाह अलैह इल्मी कमालात सां गॾोगॾु तक़वा ऐं परहेज़गारी में बि वॾो मक़ाम रखंदा हुआ। अल्लाह पाक जी यादि में घणो गुम रहंदा हुआ ऐं नमाज़ तहजुद बाक़ाइदगी सां अदा कंदा हुआ। जेकॾहिं कॾहिं तहजुद जी नमाज़ रहिजी वेंदी हुई त एतिरा परेशान थी वेंदा हुआ जो बीमार थी पवंदा हुआ। सुबहान अल्लाह। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जे तहजुद रहिजी वेंदी हुई त उन जे ग़म में परेशान थी वेंदा हुआ। काश उन्हनि जे सदक़े सां असांखे बि फ़र्ज़ नमाज़ सां गॾोगॾु नफ़िल नमाज़ जो शौक़ु नसीब थिए ऐं असां खां कॾहिं तहजुद बि न रहिजे। सुन्नतुनि खे ज़िंदा कयो। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते हलणु हर मुसलमान जे लाइ तमामु घणी सआदत जी ॻाल्हि आहे। असांजे बुज़ुर्गान दीन सुन्नतुनि ते अमल करे उन जी तरग़ीब इरशाद फरमाई आहे। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह अहिड़ा अमल करण वारा हुआ जो पाण उन्हनि सुन्नतुनि खे बि अपनाईंदा हुआ जिन ते अमल करण माण्हुनि छॾे ॾिनो हो। पाण रहमतुल्लाह अलैह तयाल सा याने मथो ऐं कंध ढकण वारी चादर वेढ़ण जी सुन्नत खे ज़िंदा कयो ऐं पोइ उन मौज़ू ते किताब बाक़ाइदा हिकु किताब अहादीसुल हिसान फ़ी फ़ज़्ल तइलसान लिखी ऐं पंहिंजे शागिर्दनि खे हिन सुन्नत ते अमल करण जी तरग़ीब इरशाद फरमाई। लखे सलाम हुजनि अहिड़े इमाम ऐं उस्ताद ते जेको पाण बि सुन्नत मुस्तफ़ा ते अमल करण जो जज़्बो रखंदो हुजे ऐं पंहिंजे शागिर्दनि खे बि उन जी तरग़ीब ॾियारींदो हुजे। काश असांखे अमीर एल सुन्नत जी हिन दुआ मां ख़ूब हिस्सो नसीब थिए। सुन्नत के मुताबिक़ में हर एक काम करूँ काश
तू पे करे सुन्नत मुझे अल्लाह बना दे। बलक हदीसुनि जा हाफ़िज़ हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मूंखे ॿ लख हदीसूं ज़बानी यादि आहिनि। जेकॾहिं मूंखे इन खां वधीक हदीसूं मिलनि हा त मां उहे बि यादि करे वठां हा। जॾहिं मां हज लाइ हाज़िर थियुसि त ज़मज़म शरीफ़ पी ही दुआ घुरी, इलाही मूंखे फ़िक़्ह याने दीनी अहकाम में सिराजुद्दीन बिलक़ीनी रहमतुल्लाह अलैह जो ऐं हदीस में इमाम इब्ने हजर अस्क़लानी रहमतुल्लाह अलैह जो मर्तबो हासिल थी वञे। हिन दुआ जी क़बूलियत जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻायो त पाण रहमतुल्लाह अलैह ख़ुदि फरमाइनि था, अल्हम्दुलिल्लाह मूंखे 7 इल्मनि में मुकमल महारत अता थी। नंबर 1 तफ़सीर, नंबर 2 हदीस, नंबर 3 फ़िक़्ह, नंबर 4 नहव, नंबर 5 मानी, नंबर 6 बयान, नंबर 7 बदी। प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं अक़ीदो मज़बूत याने पक्को यकीन हुजे त बेशक ज़मज़म पीअण खां पोइ जेका दुआ घुरी वञे क़बूल थींदी आहे। ऐं दुआ क़बूल बि छो न थिए जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, ज़मज़म जंहिं मुराद लाइ पीतो वञे उहो उन्हीअ लाइ आहे। इब्ने माजा 490/3 हदीस 362। फ़ने हदीस में महारत हज़रत अबुल फ़ज़ल इमाम अब्दुर्रहमान बिन अबू बकर सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह इल्म हदीस जे फ़न में ख़ासि महारत रखंदा हुआ, जंहिं ते संदन किताब शाहिद आहे। हिकु दफ़े हज़रत तक़ीउद्दीन औजाक़ी रहमतुल्लाहि अलैहि इम्तिहान वठण लाइ रावियुनि में रद्दो बदल करे कुझु हदीसूं इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि वटि मोकिलियूं त पाण रहमतुल्लाह अलैहि उन्हनि हदीसुनि खे उन्हनि जे उसूल ऐं मर्तबनि सां गॾु बयानु करे वापसि मोकिलियो त हज़रत तक़ीउद्दीन औजाक़ी रहमतुल्लाह अलैहि पाण हली संदन वटि आया ऐं संदन हथ चुमी करे अर्ज़ु कयो, ख़ुदा जो कसम मुंहिंजे वहम ऐं गुमान में बि न हो त तव्हां इन्हनि मां कुझु ॼाणींदा हूंदा। मूंखां अव्हां जे मुतालिक़ जेको बि थियो आहे महिरबानी करे उनखे मुआफ़ फरमाईंदा। हज़रत अल्लामा अब्दुल वहाब शअरानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ज़माने में इल्म हदीस ऐं उसूल हदीस खे सभिनी खां वधीक ॼाणींदड़ हुआ। जन्नती हुजण जी ख़ुशख़बरी शेख अब्दुल क़ादिर शाज़िली रहमतुल्लाह अलैह पंहिंजे उस्ताद इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जे बारे में फरमाइनि था त उन्हनि ॿुधायो, मूंखे जाॻंदे हालत में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ए शेखुल हदीस सॾे पुकारियो। मूं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मां जन्नती आहियां? इरशाद फरमायाऊं, हा। मूं अर्ज़ु कयो, छा बिना कंहिं अज़ाब जे? इरशाद फरमायाऊं, तो लाइ ईअं ई आहे। अल कवाकिब साइरा 229/1। शेखुल हदीस जो लक़ब अता थियो। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिकु भेरे मूंखे ख्वाब में प्यारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी। मूं पंहिंजे किताब जमउल जवामिअ में जो ज़िक्र कयो ऐं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मां हिन किताब मां कुझु अव्हांखे पढ़ी ॿुधायां? प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿुधायो। शेखुल हदीस इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मूंखे शेखुल हदीस फरमाइण इहा अहिड़ी बिशारत आहे जेका मुंहिंजे वेझो दुनिया ऐं जेको कुझु इन में आहे इन सभिनी खां वधीक आहे। हिकु मक़ाम ते पाण त हदीस नेमत याने पंहिंजे मथां थियल अल्लाह पाक जी नेमत खे मशहूर करण तौरु फरमायो, हिन वक़्तु ओभर खां वठी ओलह ताईं सॼी ज़मीन ते को शख़्स अहिड़ो कोन्हे जेको हदीस ऐं अरबी ज़बान में मूंखां वधीक इल्म रखंदो हुजे सिवाइ हज़रत ख़िज़्र अलैहिस्सलाम ऐं कंहिं कुतुब या वलीउल्लाह जे। जाॻंदी वारी हालत में 75 भेरा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह खे हिकु शख़्स ख़त लिखियो त सुल्तान क़ाइद तबाई वटि मुंहिंजी सिफ़ारिश कयो त संदन कुझु हिन रीति उनखे जवाबु लिखियो, ए मुंहिंजा भाउ,
आऊं हिन वक़्त ताईं जागंदे 75 भेरा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत जो शर्फ़ हासिल करे चुको आहियां। जेकॾहिं मूंखे हीउ ख़ौफ़ न हुजे हा त हुक्मराननि सां मुलाक़ात सबबि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत खां महरूम थी वेंदुसि त मां अव्हां जी सिफ़ारिश लाइ ज़रूरु सुल्तान वटि वञा हा। मां हिकु ख़ादिम हदीस आहियां जिन हदीसुनि खे मुहद्दिसीन किराम रहमतुल्लाहि अलैहिम पंहिंजे तहक़ीक़ ऐं ज़ईफ़ क़रार ॾिनो आहे। इन्हनि जी तसहीह लाइ मां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद जो मुहताज आहियां ऐं बेशक उन जो फ़ाइदो तव्हांजी ज़ाती फ़ाइदे खां वधीक अहम आहे। मीज़ानुल कुबरा लिश्शइरानी सफ़ो 55। रोज़ानो दीदारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पीर तरीक़त हज़रत नूर मोहम्मद महारवी रहमतुल्लाह अलैह जी महफ़िल में हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जी किताब जो ज़िक्र थी रहियो हो त पाण रहमतुल्लाह अलैह फरमायो, इन्हनि खे हर रोज़ जागंदे में सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थींदी हुई। हू फजर जी नमाज़ खां पोइ तन्हाई अकेलाई खां उन वक़्त ताईं ॿाहिरि न ईंदा हुआ जेसि ताईं उन्हनि खे इहा सआदत हासिल न थी वेंदी हुई। पोइ फरमायाऊं, हाणे बि अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि पर कुझु माण्हू बग़ैर कंहिं सबब जे अहिड़नि वाक़िअनि जो इनकार करे छॾींदा आहिनि। उस्ताद ऐं शागिर्द हज़रत अबुल फ़ज़ल इमाम अब्दुर्रहमान बिन अबू बकर सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे उस्तादनि जी तादाद जे बारे में लिखनि था त जिन खां मूं ॿुधो ऐं जिन मूंखे सनद जी इजाज़त ॾिनी ऐं जिन मूंखे हिकु शेर बि सेखारियो, उन्हनि जी तक़रीबन तादाद 600 आहे, जॾहिं त ख़ासि शुयूख़ याने उस्ताद 150 आहिनि। अत्ताजुस बिन निअमतिल्लाह सफ़ो 43। संदन शागिर्दनि जी तादाद बि तमामु घणी आहे। सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मशहूर अरबी किताब सुबुलुल हुदा वर रशाद लिखण वारा हाफ़िज़ुल हदीस मोहम्मद बिन यूसुफ शामी सालिही शाफ़ई रहमतुल्लाह अलैह बि संदन जा शागिर्द हुआ। तदरीसी ख़िदमतूं 867 हिजरी में हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद मोहतरम जी जाइ ते शेखून या मदरसे में फ़िक़्ह जा उस्ताद मुक़रर थिया। 871 हिजरी में संदन फ़तावा लिखणु शुरू कया। ॾिसंदे ई ॾिसंदे संदन फ़तावा ओभर ऐं ओलह अरब ऐं अजम में मशहूर थी विया। पाण रहमतुल्लाह अलैह तहदीस नेमत याने पंहिंजे मथां थियण वारे अल्लाह पाक जी नेमत खे मशहूर करण जी नियत सां फरमाइनि था, मूं एतिरा फ़तावा ॾिना आहिनि जो उन्हनि जी सही तादाद अल्लाह पाक ई ॼाणे थो। जिन मसइलनि में मुंहिंजे ज़माने जे आलिमनि मूं सां इख़्तिलाफ़ कयो, मूं उन्हनि मां हर मसइले ते अलॻि अलॻि किताब लिखिया जेके 50 खां वधीक आहिनि ऐं हिन वक़्तु मुंहिंजा फ़तावा 3 जिल्दुनि में आहिनि। 872 हिजरी में पाण रहमतुल्लाह अलैह जामे तूलूनी में हदीस शरीफ़ जो इमला कराइण यानी लिखाइणु शुरू कयो, जिते पाण रहमतुल्लाह अलैह खां पहिरियां हाफ़िज़ुल हदीस इमाम इब्न हजर अस्क़लानी रहमतुल्लाह अलैह हदीस पाक लिखाईंदा हुआ। संदन विसाल शरीफ़ खां पोइ 20 साल ताईं उहो सिलसिलो बंदि रहियो जेको इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह ॿीहर शुरू कयो। 877 हिजरी में पाण रहमतुल्लाह अलैह शेखूनिया मदरसे में शेखुल हदीस जे मनसब ते फ़ाइज़ थिया। पहिरीं तसनीफ़ हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह 17 साल जी उम्र में किताब लिखण जो आगाज़ फरमायो ऐं संदन पहिरियों किताब शरहुल इस्तिआज़त वल बसमला हो। संदन उस्ताद हज़रत शेख इल्मुद्दीन बल्क़ीनी रहमतुल्लाह अलैह हिन किताब खे ॾिठो त पसंदि फरमायो ऐं उन ते तक़रीज़ याने उन किताब ते पंहिंजी राय बि लिखी। पाण रहमतुल्लाह अलैह जा अक्सर किताब संदन हयातीअ में ई अरब, शाम, रूम, हिंद, यमन ऐं मग़रिबी मुल्कनि में मशहूर थी चुका हुआ, बल्कि उन जे बारे में हिकु ईमान अफ़रोज़ ख़्वाब ॾिठो वियो। मक़बूलियत जी ख़ुशख़बरी पाण रहमतुल्लाह अलैह जे हिकु शागिर्द ख़्वाब ॾिठो त हज़रत शेख सालिह मुहिबुद्दीन रहमतुल्लाह अलैह बयानु कयो त उन्हनि हीअ ताबीर इरशाद फरमाई, इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जो इल्म संदन हयातीअ में ई ओभर ऐं ओलह में फैलिजी वेंदो। पाण रहमतुल्लाह अलैह जी किताब लिखण जी रफ़्तार तमामु तेज़ हुई। संदन शागिर्द अलामा शमसुद्दीन रहमतुल्लाह अलैह बयानु कनि था, मूं उस्ताद मोहतरम खे ॾिठो आहे त संदन हिकु ॾींहं में 3 कापियूं लिखंदा हुआ।
उन सां गॾु हदीस शरीफ़ बि लिखाईंदा ऐं सुवालनि जा जवाब बि इरशाद फरमाईंदा हुआ। इमाम अब्दुल वहाब शाइरानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जेकॾहिं पाण रहमतुल्लाह अलैह जी का करामत न बि हुजे हा त तक़दीर ते ईमान रखण वारे जे लाइ पाण रहमतुल्लाह अलैह जा एतिरे अहम ऐं नाज़ुक मौज़ूअनि ते लिखियल वॾा वॾा किताब ई संदन अज़मत ऐं शान ते गवाह आहिनि। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पाण तहदीस नेमत यानी पंहिंजो पाण ते थियण वारे अल्लाह पाक जी नेमत खे मशहूर करण जे तौर ते पंहिंजे 18 किताबनि जे बारे में फरमाइनि था, मुंहिंजे इल्म मूजिब इन्हनि जहिड़ा किताब दुनिया में कंहिं बि न लिखिया आहिनि ऐं मौजूदा दौर में बि को नथो लिखी सघे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। इमाम जलालुद्दीन जी 13 अखरनि जी निस्बत सां 13 किताबनि जा नाला। पाण रहमतुल्लाह अलैह जे बारे में 600 किताब लिखण जो कौल मिले थो। संदन सवें किताबनि मां रुगो 13 किताबनि जा नाला बरकत हासिल करण लाइ पेश कया विया आहिनि। 1 अल इत्क़ान फ़ी उलूमिल क़ुरआन, 2 अद्दुल मंसूर फ़ी तफ़सीरिल मासूर, 3 हाशियतुन अला तफ़सीर बैदावी, 4 अद्दीबाज अला सहीह मुस्लिम बिन अल हज्जाज, 5 मिरक़ातुस सऊद इला सुनन अबी दाऊद, 6 शरह इब्न माजा, 7 तदरीबुर रावी फ़ी शरह तक़रीबुन नववी, 8 अल्लालिल मसनूअतु फ़िल अहादिल मौदूअत, 9 शरह सुदूर बिशरह हालिल मौता वल क़ुबूर, 10 फ़ज़्ल मौतिल औलाद, 11 ख़साइसु यौमिल जुमुअह, 12 अत्तिबुन नबवी, 13 अख़बारुल मलाइका। नेकीअ जे इज़हार जी इजाज़त कॾहिं आहे? ए आशिक़ाने रसूल, नेक कम करण खां पोइ माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे मथां अल्लाह पाक जी उन नेमत जो मशहूर करण जे तौर ते बयान करण खे तहदीस नेमत चइबो आहे। शरीअत में इन बारे में हुक्म इहो आहे त जंहिं शख़्स आलिम दीन या बुज़ुर्ग खे माण्हू फॉलो यानी उन जी पैरवी कंदा हुजनि, उन जे लाइ माण्हुनि ते पंहिंजूं नेकियूं ज़ाहिर करणु अफ़ज़ल आहे त जीअं माण्हू उन्हनि जी सीरत ते अमल कनि, ऐं जेकॾहिं माण्हुनि खां पंहिंजी तारीफ़ करण जो इरादो हुजे त इहो गुनाह आहे। इमाम अहले सुन्नत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ख़ुदि सताई यानी पाण पंहिंजी तारीफ़ करणु जाइज़ नाहे, पर ज़रूरत जे वक़्तु हक़ीक़त ज़ाहिर करण जे लाइ पंहिंजी तारीफ़ करण जी इजाज़त आहे। केरु पंहिंजे वातां पंहिंजी तारीफ़ करे सघे थो? बुज़ुर्गान दीन ऐं उलमाए दीन रहमतुल्लाहि अलैहिम जो पंहिंजे नेक अमल खे तहदीस नेमत जे तौर ते ज़ाहिर करणु रियाकारी नाहे, बल्कि उन्हनि जे लाइ सवाब जो कमु आहे, छो त उन्हनि जे नेक अमल खे ॿुधी करे उन्हनि जा चाहींदड़ उन ते अमल कंदा त उन्हनि खे बि उन अमल जो सवाब मिलंदो। पर हर कंहिंखे पंहिंजो अमल ज़ाहिर करण वक़्तु 101 दफ़ा पंहिंजे दिलि जी कैफ़ियत ते ग़ौर करणु घुरिजे, छो त शैतान वॾो धोखेबाज़ आहे। थी सघे थो त असां जहिड़नि कमज़ोर माण्हुनि खे उहो ई लफ़्ज़ चई पंहिंजो नेक अमल ॿियनि ते ज़ाहिर करण ते आमादा करे ऐं रियाकारी में मुब्तला करे छॾे। मिसाल तौर दिलि में वसवसो विझे त माण्हुनि खे चओ, मां त फ़क़ति तहदीस नेमत लाइ पंहिंजो अमल ॿुधाए रहियो आहियां, जॾहिं त दिलि में ख़ुशी महसूस थी रही हुजे त हिन तरह ॿुधाइण सां माण्हुनि जे दिलुनि में मुंहिंजी इज़त वधी वेंदी। ही यक़ीनन रियाकारी आहे ऐं गॾोगॾु तहदीस नेमत जो चवणु तमामु वॾी रियाकारी ऐं गॾोगॾु कूड़ जे गुनाह जी तबाहकारी बि आहे। वधीक तफ़सील मकतबतुल मदीना जी किताब रियाकारी जा 166 सफ़ा पढ़ो। या रब्बे मुस्तफ़ा, असांखे इख़लास सां इबादत करण जी सआदत अता फ़रमाए ऐं असांखे शैतान जे अहिड़नि हीलनि ऐं बहाननि जी सुञाणप अता कर जिन जे ज़रिए हू असांजा अमाल बर्बाद करे छॾींदो आहे। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मेरा हर अमल बस तेरे वास्ते हो, कर इख़लास ऐसा अता या इलाही। मुजतहिद ऐं मुजद्दिद हुजण जो बयान। इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह हिकु किताब अत-तहद्दुस बिन निअमतिल्लाह लिखियो आहे, जंहिंमें पाण पंहिंजे मथां थियण वारनि अल्लाह पाक जे इनायतुनि ऐं फ़ज़ल ऐं करम जो बयान कयो आहे। पाण रहमतुल्लाह अलैह उन किताब में फरमाइनि था, मां इज्तिहाद जे मरतबे ते पहुचण जे बावजूद फ़तवा ॾियण में इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जे मज़हब खां ॿाहिरि न निकितुसि ऐं मूं पंहिंजे इज्तिहाद यानी मुजतहिद हुजण जो दावा फ़ख़्रिया तौर न कयो, बल्कि तहदीस नेमत ऐं शुक्र इलाही लाइ कयो आहे। हिकु हंधि
पाण रहमतुल्लाह अलैह ईअं बि इरशाद फरमायाऊं त अल्लाह पाक जे फज़ल सां मूंखे पक्को यकीन आहे त हू मूंखे हिन 9वीं सदी जो मुजद्दिद बणाईंदो। इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़िई रहमतुल्लाह अलैह जी तजदीदी कारनामनि ऐं तमामु वॾियुनि दीनी ऐं इल्मी ख़िदमतुनि जे करे संदन खां बाद अचण वारनि उलमाए कराम मसलन हज़रत अल्लामा अली क़ारी, आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान ऐं अल्लामा अब्दुल हई लखनवी रहमतुल्लाहि अलैहिम खे 9वीं सदी जो मुजद्दिद क़रार ॾिनो। मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि ते सब्र। औलिया इकराम रहमतुल्लाहि अलैहिम जी सीरत जो मुतालो कयूं त हिकु शइ उन्हनि जी मुबारक ज़िंदगी में वॾी ज़ाहिरी तौर नज़र ईंदी आहे ऐं उहा आहे ईंदड़ मुसीबतुनि ऐं आफ़तुनि ते सब्र करणु ऐं राज़ी रहणु। हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़िई रहमतुल्लाह अलैह जी सीरत में बि हीउ वस्फ़ नुमाया नज़र अचे थो। पाण रहमतुल्लाह अलैह खे मुख़ालिफ़नि ऐं हासिदनि जे तरफ़ां बि खोड़ तकलीफ़ूं पहुतियूं, पर पाण रहमतुल्लाह अलैह सब्र ऐं रिज़ा जो दामन न छॾियो ऐं पंहिंजे मुख़ालिफ़नि ऐं हासिदीन साड़ करण वारनि खे बुरो भलो न चयो। पाण रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द अल्लामा अब्दुल क़ादिर शाज़िली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, असांजे शेख घणियूं तकलीफ़ूं सठियूं, पर उन जे बावजूदु कॾहिं बि मूं उन्हनि खे तकलीफ़ ॾींदड़ हासिदनि साड़ करण वारनि लाइ बददुआ कंदे या बुरो भलो चवंदे न ॿुधो, बल्कि पाण रहमतुल्लाह अलैह हीअं चवंदा हुआ, हस्बुनल्लाहु व निअमल वकील, याने असांजे लाइ अल्लाह पाक ई काफ़ी आहे ऐं हू कहिड़ो न सुठो कारसाज़ कमु ठाहींदड़ आहे। पाण रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, कुझु माण्हू मुंहिंजी दुश्मनी ऐं मूंखे तकलीफ़ ॾियण लाइ पुठियां पइजी विया हुआ। मां उन्हनि खे अल्लाह पाक जी नेमत शुमार करियां थो त जीअं मूंखे बि अंबिया ऐं मुरसलीन अलैहिमुस्सलाम जे मुबारक तरीक़े ते हलण यानी मुसीबतुनि ते सब्र करण वग़ैरह मां कुझु हिस्सो मिले। मुख़ालिफ़ीन खे मुआफ़ करे छॾियो। इमाम अब्दुल वहाब शहरानी रहमतुल्लाह अलैह बयान कनि था त मूंखे शेख शुएब रहमतुल्लाह अलैह ॿुधायो त मूं इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जी इंतकाल शरीफ़ जे वक़्तु संदन ख़िदमत में हाज़िर थियण वारे मुख़ालिफ़नि ऐं हासिदनि खे मुआफ़ करण जे मुतालिक़ पुछियो त पाण रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमायाऊं, मुंहिंजा भाउ, मूं त उन्हनि खे उन वक़्तु मुआफ़ करे छॾियो हो जॾहिं उन्हनि मुंहिंजी हक़ तलफ़ी कई हुई। पाण रहमतुल्लाह अलैह वफ़ा जे वक़्तु संदन वटि मौजूदु माण्हुनि खे इरशाद फरमायो, गवाह थी वञो, मूं उन्हनि सभिनी खे मुआफ़ करे छॾियो जिन जे मुतालिक़ मूंखे हीअ ख़बर मिली आहे त उहे मुंहिंजी इज़त जे पोयां पयल आहिनि। अलबत मां उन्हनि माण्हुनि खे ज़जरन याने छिड़ब तौरु मुआफ़ नथो करियां जिन आलिमनि जी इज़त ते हथु विधो आहे। बेअदब माण्हुनि जो बुरो अंजाम। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जिन ॾींहंनि में ख़ानक़ाहे बीबरसिया में शेखुल सोफिया जे मनसब ते हुआ, उते माण्हुनि खे वक़्फ़ जे माल में ग़ैर शरई कमु कंदे ॾिठाऊं त पाण रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे नेकी जी दावत ॾींदे उन्हनि कमनि खां रोकियो। उन्हनि बदनसीबनि सम्झण में शुक्रियो अदा करण बजाए माअज़ल्लाह संदन ते हमिलो कयो ऐं खेनि मारियो। इमाम शहरानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इमाम अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जे मुआफ़ करण बावजूदु उन्हनि माण्हुनि ते वलीउल्लाह जी बेअदबी ऐं तौहीन जी नहुसत ज़ाहिर थी जो उहे माण्हुनि जे नज़रुनि में नफ़रत जे क़ाबिल थी विया। इन्हनि खे पंहिंजे इल्म मां फ़ाइदो हासिल करणु नसीब न थियो, कुझु हराम खाइण में मुब्तला थी विया ऐं कुझु आलिमनि ऐं वलियुनि रहमतुल्लाहि अलैहिम जी तरदीद इनकार करण जहिड़नि बुरनि कमनि में पइजी विया ऐं उन्हनि ते बदबख़्ती जा निशान ज़ाहिर थी विया। मूं उन्हनि मां हिकु शख़्स जंहिं पाण इक़रार कयो त मूं माअज़ल्लाह पंहिंजे चप्पल शेख जे कुल्हे ते हई हुई खे उन हाल में ॾिठो त ग़ुरबत जे करे नफ़सानी ख़्वाहिशुनि में मुब्तला थी हराम खाइण में मशगूल आहे। जॾहिं उहो फ़ौत थियो त केर बि उन जे जनाज़े सां न वियो। मुस्तक़बिल जूं ख़बरूं। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह हिकु भेरे कुझु माण्हुनि जे साम्हूं फरमायो, सुल्तान मिस्र जा बलात खां बाद फ़िलाणो शख़्स सल्तनत जो वाली थींदो। मिस्र में इहा ॻाल्हि फैलिजी वई एसि ताईं जो संदन उहा पेशन गोई पूरी थी। तुम्हारे मुँह से जो निकली वो बात हो के रही, कहा जो दिन को के शब है तो रात हो के रही। ग़मनि जी इंतहा। पाण रहमतुल्लाह अलैह पंहिंजी ज़िंदगीअ में ई पंहिंजे समूरनि घर वारनि जी वफ़ात जो ग़म बर्दाश्त कयो। पाण रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाइनि था, जे अक्सर भाइरनि ऐं पुटनि धीअरुनि जी शहादत थी, कुझु ताउन में, कुझु नफ़ास में ऐं कुझु ज़ातुल जम नमूनिया जी बीमारीअ सबबि, ऐं मूंखे बि अल्लाह पाक जे फज़ल सां शहादत जी उम्मीद आहे
अतहदुस बिनिअमतिल्लाह सफ़ो 10 अल्लाह पाक खां उम्मीद जी बरकत ज़ाहिर थी ऐं संदन खे बेशहादत नसीब थी। उहो ईअं त वफ़ात खां पहिरियां संदन खाॿो हथु सुॼी वियो ऐं पाण रहमतुल्लाह अलैह 7 ॾींहंनि ताईं उन ई बीमारी में रही करे रहलत फरमाई। हदीस पाक में आहे मम मात मरीदन मात शहीदा, याने जेको बीमारीअ जी हालत में फ़ौत थियो उहो शहीद आहे। इब्ने माजा 277/2 हदीस 16-15। माल ऐं दौलत खां बेनियाज़ी। वफ़ात शरीफ़ खां कुझु वक़्तु पहिरियां इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह दर्स ऐं तदरीस ऐं फ़तवा ॾियणु छॾे ॾिनो ऐं आख़िरी वक़्तु तन्हाई में इबादत, रियाज़त ऐं किताब लिखण में गुज़ारियो। इन दौरान हुक्मरान संदन ज़ियारत लाइ ईंदा हुआ ऐं क़ीमती तोहफ़ा पेश कंदा हुआ, पर पाण क़बूल न कंदा हुआ। हिकु भेरे सुल्तान अशरफ गौरी संदन ख़िदमत में हिकु ग़ुलाम ऐं 1000 दीनार सोन जा सिक्का मोकिलिया। पाण रहमतुल्लाह अलैह दीनार वापसि करे छॾिया ऐं ग़ुलाम खे आज़ाद करे रोज़ रसूल जो ख़ादिम बणाए छॾियो। पोइ पाण रहमतुल्लाह अलैह पैगाम ॾियण वारे जे ज़रिए सुल्तान खे पैगाम मोकिलियो त आइंदा को तोहफ़ो असां वटि न अचे। अल्लाह पाक असांखे इन्हनि तोहफ़नि खां मुस्तग़नी बेनियाज़ करे छॾियो आहे। वफ़ात शरीफ़ पेकर इल्मो अमल। हज़रत अबुल फ़ज़ल इमाम अब्दुर्रहमान बिन अबू बकर सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह ॾींहंनि ताईं खाॿे हथ जे सोज में मुब्तला रही करे जुमे जे ॾींहुं 19 जमादुल ऊला 911 हिजरी मुताबिक़ 17 अक्टूबर 1505 ईस्वी ते दरियाए नील जे किनारे वाक़े रौज़तुल मीक़ास में वफ़ात कई ऐं संदन तदफ़ीन काहिरा में बाबे क़राफ़ा जे वेझो कई वई। पाण रहमतुल्लाह अलैह जे क़मीस मुबारक ऐं प्यालो शरीफ़ ग़ुस्ल ॾींदड़ वारसनि जी इजाज़त सां वरितो। पोइ उन खां कंहिं बरकत हासिल करण लाइ 5 दीनार में उहा क़मीस ख़रीद कई ऐं हिक ॿिए शख़्स 3 दीनार में प्यालो ख़रीद कयो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुज़ुर्गनि जे इस्तेमाल कयल शयुनि सां बरकत हासिल करणु। अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम ऐं औलिया इकराम रहमतुल्लाहि अलैहिम सां निस्बत रखंदड़ शयुनि सां बरकत हासिल करणु सदियुनि खां मुसलमाननि जो तरीक़ो रहियो आहे। सहाबा इकराम अलैहिम रिदवान प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत रखंदड़ शयुनि खे हासिल करण जी कोशिशि कंदा हुआ ऐं उन्हनि सां पंहिंजे मरीज़नि जो इलाज कंदा हुआ। जीअं मक़ाम हुदैबिया ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा मुबारक वार कटराए हिकु साए वण ते रखी छॾिया। सभई सहाबा इकराम अलैहिम रिदवान उन ई वण जे हेठियां गॾु थी विया, हिक ॿिए खां वार मुबारक वठणु लॻा। सहाबी हज़रत उम्मे अम्मारा रज़ियल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं, मूं बि कुझु वार मुबारक हासिल कया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी विसाल मुबारक खां पोइ जॾहिं को बीमार थींदो हो त मां उन्हनि मुबारक वारनि खे पाणीअ में ॿोड़े मरीज़ खे पाणी पियारींदी हुयसि, जंहिंसां अल्लाह पाक मरीज़ खे शिफ़ा अता फरमाईंदो हो। दारुज नबूवत 217/2 सूखे धानों पे हमारे भी कर्म हो जाए, छाए रहमत की घटा बन के तुम्हारे गेसू, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। तारीफ़ी कलमात। इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जे शानदार इल्मी कारनामनि सबबि दुनिया अॼु ताईं उन्हनि खे यादि रखंदी पई अचे। तक़रीबन 500 साल गुज़रण बावजूद आलिम कोर्स दरसे निज़ामी में अञा ताईं संदन लिखियल कुझु किताब पढ़ाया वेंदा आहिनि। एतिरो ई न बल्कि सदियुनि खां उलमाए कराम संदन इल्मी कमनि खे साराहींदा ऐं संदन तारीफ़ बयानु कंदा आया आहिनि। जीअं त हिकु पाण रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद मोहतरम क़ाज़ी उल क़ुज़ा इल्मुद्दीन बल्क़ीनी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे क़ाबिल तरीन शागिर्द इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जा तालिब इल्मी जे ज़माने में लिखियल 2 किताब ॾिसी कुझु हिन तरह तारीफ़ कई। मूं उन्हनि में ॿिन्ही किताबनि में घणा फ़ाइदा ॾिठा आहिनि। इन्हनि खे सुठियुनि ॻाल्हियुनि ऐं सुहिणनि लफ़्ज़नि सां लिखियो वियो आहे। हक़ीक़त ही आहे त इहे 2 किताब संदन फ़ज़ीलत खे ज़ाहिर करे रहिया आहिनि। अल्लाह पाक किताब लिखण वारे जी कोशिश क़बूल फ़रमाए। नंबर 2 इमाम नजीमुद्दीन मोहम्मद बिन मोहम्मद गज़ी शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैह वॾा आलिम, इमाम, मुहक़िक़, हाफ़िज़ हदीस ऐं शेखुल इस्लाम आहिनि ऐं पाण रहमतुल्लाह अलैह जे किताब वॾो फ़ाइदो ॾियण वारा आहिनि। नंबर 3
शेख सूफिया अल्लामा अब्दुल कादिर आइदरूस हिंदी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह साहिब करामत बुजुर्ग आहिनि। पाण रहमतुल्लाह अलैह जे विसाल शरीफ़ खां बाद संदन कई करामतूं ज़ाहिर थियूं। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।